अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त वॾे अरसे खां सोशल मीडिया ते ॻाल्हि वायरल थी रही आहे त मुनवर मौलाई ते जलाल जोगी केस दाख़िल कयो आहे। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधायां थो त जलाल जोगी आख़िर मुनवर मौलाई ते केस दाख़िल छो कयो आहे। दोस्तों, उनखां पहिरियां जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुनवर मौलाई ते जलाल जोगी केस दाख़िल छो कयो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 20 साल अॻु जलाल जोगी हिकु गानो ॻायो हो, जेको हाणे उहो ई गानो मुनवर मौलाई ॻायो आहे। उन टाइम जलाल जोगी जे गाने में शाइर हुयो मुमताज़ मौलाई। हाणे जेको गानो मुनवर मौलाई ॻायो आहे उन जो शाइर आहे अब्बास अली चांडियो। सिर्फ़ शाइर जो नालो चेंज कयो आहे मुनवर मौलाई, ऐं माण्हुनि अफ़वाह हुलाए छॾी आहे त जलाल जोगी मुनवर मौलाई ते केस दाख़िल कयो आहे। दोस्तों, ईअं हरगिज़ न आहे, इहा कूड़ी अफ़वाह उलाई वई आहे त जलाल जोगी मुनवर मौलाई ते केस दाख़िल कयो आहे। जेकर केस दाख़िल करे त मुमताज़ मौलाई करे सघे थो, छो त हुन गाने जो शाइर आहे मुमताज़ मौलाई। दोस्तों, ही ॻाल्हि फेक आहे, जेकी ॻाल्हि माण्हुनि सोशल मीडिया ते हुलाई आहे। दोस्तों, अॼु जी ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स ज़रूरु कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।